मुझे अजीज बा साईं फरमाए तो तव्हांखे ख़बर आहे तो ज़ोर सखी केरा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान असाबन सुबरन खे फरमान पिया तो तव्हांखे ख़बर आहे तो ज़ोर सखी केरा अर्ज़ कयूं न साईं पाण सभिनी मां ज़ोर सखी अल्लाह पाक आहे सभिनी में ज़ोर सखी अल्लाह पाक आहे ॾींहुं राति मुल्क सॼे जे मथां नेमतूं पियो वंडे हा तो असांजे वजूद में नेमतूं घणियूं अख जी क़ीमत ॿध कन जी ॿध हिंव जी ॿध खिलकत जी ॿध वरी पालण खे ॾिस त कीअं पाणी में साह विधाई ऐं असांखे बीहरो रखियईं वार वार ते किरोड़ूं नेमतूं हुयूं ॾींहुं राति वसे न को दोस्तनि को दुश्मन जो फ़र्क़ु सभिनी जे मथां नेमतूं पियूं वञनि अलाह साईं जहिड़ो सखी कोन्हे पोइ ख़बर अथव त अलाह साईं खां ॿिए नंबर ते ज़ोर सखी केरु अर्ज़ु कयूं अलाह रसूल आलम साईं खे मालूम आहे पाण फरमाया ॿिए नंबर ते सखी मां मदीने शरीफ़ वञण वारा ध्यानु कर त कंहिंजे दर ते थो वञे कंहिंजे दर ते थो वञे पहिलू जेको अलाह पाक खां ॿिए नंबर ते सखी ज़ोर आहे दुनिया में अहिड़ो सखी कोन्हे कंहिंजे हुज़ूर में बीठो आहे इन जी क़दर ऐं क़ीमत मलाइकनि खां पुछ मलाइकनि खां पुछ हदीस शरीफ़ में आहे 70,000 मलाइक फजर जो लहंदा आहिनि रोज़े शरीफ़ जी हिफ़ाज़त जे लाइ पहरो ॾींदा आहिनि ज़ियारत बि कंदा आहिनि सलात शरीफ़ जो खां सा ॿियो वज़ीफ़ो हुननि वटि कोन्हे सलात शरीफ़ बि पढ़नि पहरो बि ॾियनि रोज़े शरीफ़ सां खमडाटूं बि हणनि सांझी ताईं इबादतूं बि कनि सांझी खां पोइ वरी ॿियो मलाइकनि जो 70,000 लहंदो पहरेदारनि जो ऐं हो वरी मथे वेंदा सॼी राति हो सलात शरीफ़ पढ़नि रोज़े शरीफ़ जे मथां खमलाट हणनि इबादत कनि सुबुह जी बांग अचे त हुननि जी ड्यूटी ख़तम थी उहे वरी मथे वञनि त ॿिया वरी 70,000 ॾींहं जे वास्ते ॿिया अचनि पर जेके मथे वेंदा आहिनि मलाइक हेठि लहंदा आहिनि रोज़े शरीफ़ जे मथां ज़ियारत कंदा आहिनि राति रहंदा आहिनि या ॾींहं रहंदा आहिनि वरी क़यामत ताईं उन्हनि खे वारो नथो मिले अलाह साईं जी फ़ौज वॾी आहे वॾी फ़ौज आहे मथे जॾहिं वेंदा आहिनि आसमान ते त मलाइक सगोर आहे जेके उतां अञा आया न आहिनि हुननि जे ज़ियारत करणु दुआ तलबी करणु ईअं ईंदा आहिनि जीअं तव्हां कल्ह मूंखे अचे ॾेखारियो ओ मुंहिंजा अज़ीज़ भाउ जीअं तूं छो मदीने शरीफ़ जे अचण वारनि जो इस्तक़बाल करे थी हो इस्तक़बाल कंदा आहिनि हथ चुमनि हुननि जा पेर चुमनि हुननि जा मुबारकूं ॾियनि हुननि खे ऐं मलाइक ओ मुबारकूं ॾियनि हुजनि तव्हांखे जो तव्हां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरगाह शरीफ़ तां थी आया आहियो ज़ियारत करे आया आहियो मके शरीफ़ में काबतुल्लाह शरीफ़ आहे मके शरीफ़ में अलाह सिर्फ़ फरमाए मुंहिंजो घरु आहे जो कोई थी अचे त ईअं न सम्झे त मां काबतुल्लाह शरीफ़ खे ॾिसण आयो आहियां ईअं सम्झे मां अलाह पाक खे ॾिसण आयो आहियां हजर अस्वद जेको बेस्ट जो पत्थर रखियो आहे उन खे चुमी ॾिए त ईअं न सम्झ मां ॿी शइ खे थो चुमी ॾियां ईअं सम्झ अलाह पाक जो हथ आहे जंहिंखे चुमी थो ॾियां रेज़ा रुगो ॾिसण काबतुल्लाह शरीफ़ जंहिंसां गुनाह ईअं छणी पवंदा आहिनि जीअं सुकी टारी वण जी लोॾो ॾे त पन छणी पवंदो
पर काबतुल्ला शरीफ क़िबलो आहे हिन जिस्म जो, क़िबलो आहे हिन जिस्म जो। मदीनो शरीफ ऐं रोज़ो शरीफ क़िबलो आहे सहन जो, रूहनि जो। काबतुल्ला शरीफ छो चवे त मां पाण एॾे ई सजदो कंदो आहियां। रूह जा सजदा मदीने शरीफ में, जिस्म जा सजदा काबतुल्ला शरीफ। अल्हम्दुलिल्लाह हो रूहानी क़िबले जे तवाफ़ करण ऐं रहण जे करे मलाइकनि खे हाजी बणिजी वेंदा आहिनि। ओ मुंहिंजा अज़ीज़ भाउ, अल्लाह से फरमाए, हुज़ूर फरमाया त इन अल्लाह ताला योती ॾिए त बराबरि अल्लाह साईं थो, ज़ात उन्ही जी आहे, पर अन कासिमुन मॾण वारो मां कुंजूं मुंहिंजे हथ में जेके ॾियां, कुते ते झुल विझां, मुल्क सारो पोइता लॻी पएसि। चोरो हुजे, शेख हुजे, इस्लाम हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत जो ज़रो क़ल्ब में पैदा थिए, ॾोलियुनि में माण्हू खणंदा, ॾोलियुनि में माण्हू खणंदा। अरे इहा मंड ॿियो केरु वंडींदो मदीने शरीफ खां? मुंहिंजी तव्हांखे वसियत आहे त मां शहनशाह जे दर ते वञो त सम्झो त मां लाइक़नि जी ॻाल्हि चवंदा आहियां, लाइक़नि जी चवंदा आहियां, पर पाण भलाई करे मूंखे अचण ॾिनो अथनि। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, अल्लाह साईं जल शानम वालो तव्हां असांखे छल तौफ़ीक़ ॾींदो हाज़िर थियण जी। इहा नेमत हज रूहनि वारो छल नसीब थींदो। मुंहिंजा अज़ीज़ जे वञे त मुंहिंजी इहा वसियत थी, शइ काई न घुर दुनिया जे शइ दिलि में कढी पोइ शहनशाह जे हुज़ूर में हाज़िर थी घुरेसि त इहो घुर साईं पंहिंजे मैखाने में मोहबत जी सुरकड़ी हिकिड़ी पियारे छॾे, ड्रो थी वेंदो, ड्रो थी वेंदो। साईं फरमात जंहिंजे जिस्म सां, जंहिंजे रूह सां मुंहिंजी मोहबत गॾियल आहे, पुछा कान्हे त का दौद खां आराम अथसि। अल्लाह पाक खां नेमत घुरणी हुजे इहा घुरजांइ वञी, ॿी न घुरजांइ। इंशा अल्लाह ताला सखी जे दरवाज़े तां ख़ाली न मोटंदे, न मोटंदे। हुनजे ग़ुलामनि जे हथ में बि के दुआउनि अहिड़ा ॾिठासीं जो हुनजी ज़बान तां निकिरे वॾो क़बूल पए। हो त अलाए छा आहे एतिरे अणखुट खज़ाना आहिनि जेके वञनि पिया। रब्बुल आलमीन तव्हां सां सभिनी खे नसीब फरमाईंदो। पछाड़ी में मां तव्हांजो शुक्र अदा कयां थो, तव्हां जेका महिरबानी कई आहे, अल्लाह पाक तव्हांखे उन जा एरदा अता फरमाए।